हज़रात एक ज़रूरी ऐलान ॿुधंदा। सुभाणे सुबुह जो सूमर जे ॾींहुं 25 तारीख़ 3 मार्च ते लूलनि लंगड़नि पोड़नि पकनि अंधनि मडनि ठोड़नि गंजनि सुन्नियुनि शीअनि अहलदीस पठाणनि पंजाबियुनि सिंधी भाइरनि बागड़ियुनि भीलनि ऐं ॿियनि सभिनी मुस्लमान भाइरनि जा हुकूमत तरफ़ां 5-5 हज़ार रुपया अची रहिया आहिनि। सभिनी पाकिस्तानी ऐं सिंध वासियुनि खे अपील थी कजे त राति जो आंगूठनि खे रेगमाल हणी सुबुह जो डिवाइस वारनि वटि सेंटरनि ते पहुची धिका खाई 5 हज़ार वठी पंहिंजे बचड़नि जी ईद कजो। ऐलान पूरो थियो।